मीरपुर माथेलो में सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के वारिसनि से ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ है। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर, SUP अगवान सैयद ज़ैन शाह, कैसर बोज़दार, लाल शाह ताज़ियत के लिए पहुता। सियासी समाजी अगवान भी शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के वारिसनि से दुख वंडण संदसि अॾे ते पहुता आहिनि। सच ॻाल्हाइण वारो हिकिड़ो नडर जर्नलिस्ट हुयो। असां आया आहियूं उनजे अॼु हिते दुआ में शरीक थियण। अल्लाह ताला हिन जे घर वारनि खे सब्र अता फरमाए। ऐं इहा डिमांड कयूं था जेको हर माण्हू जी डिमांड आहे, जंहिंखे इहा वाक़ई जी इंसानियत जी ख़बर पई आहे उनजी इहा ई डिमांड आहे त अहिड़े नडर ऐं जर्नलिस्ट जो असांजे भाउ जो जल्द में जल्द जेके माण्हू इन शइ में इन्वॉल्व आहिनि उनखे गिरफ़्तार करण जी सज़ा अचण जी डिमांड आहे। इन लाइ असां अॼु हिते हाज़िर थिया आहियूं। जे वारसनि जेका जुड़ियल जेका GIT आहे उन ते अदम एतमाद जो इज़हार कयो आहे, मुतालबो कयो आहे त जुडिशियल जेका आहे हिकिड़ी GIT जोड़ी वञे ऐं उन सां गॾोगॾु नसरुल्लाह इंतिहा हिकिड़ो ग़रीब तबिके जो माण्हू हो, उनजा 4 ॿारड़ा बि आहिनि। इन वक़्तु त सिंध सरकार को ऐलान कयो आहे। ज़रूरु जेके डिमांड्स करनि था उहो बरहक़ थियणियूं खपनि, इंसाफ़ थियणो खपे। जेसि ताईं तव्हां चओ था त अनाउंसमेंट जो ताल्लुक़ तव्हां ख़बर आहे त असांजे लीडरशिप ऐं ख़ासि तौर ते तव्हां ॾिठो त इंफॉर्मेशन मिनिस्टर साहब बि जेतिरी हिमत वरिती, होम मिनिस्टर साहब बि जेको ॻाल्हायो आहे, IG साहब बि जेको कोशा कावशा पुलिस बि वठे थी। ऐं ख़ासि तौर ते ऑब्वियसली हाणे इहो अहिड़ो सानियो आहे, एतिरा उनजा नंढा ॿार आहिनि, तमामु अफ़सोस ऐं ॾुख जी ॻाल्हि आहे। असां जेतिरो करणु चाहियूं उहो घटि आहे। मां पंहिंजी ज़ाती तरफ़ों बि इहा अनाउंसमेंट ज़रूरु करणु चाहींदुमि त मां जेके उन्हनि जा नंढा ॿार आहिनि, मां चाहियां थो त अगरि मूंखे हिननि जे घर वारा हिन जा भाउ वेठा आहिनि हिते, अगरि उहे इजाज़त ॾियनि था त जेकी उन्हनि जी तालीम आहे इंटर ताईं ॿारनि जी, उहा मां पंहिंजी ज़ाती ख़र्च ते पाण पंहिंजी ज़ाती कैपेसिटी में करणु चाहियां थो। सियासी चूंडियल नुमाइंदो मां ज़रूरु आहियां, पर उन खां पहिरियों मां इंसानु आहियां। मूंखे ओतिरो ई ॾुखु आहे जेतिरो उनजे घर वारनि खे हिन टाइम ते जे उन घड़ी में गुज़रनि था। अल्लाह ताला उनखे सब्र ॾे। असांखे बि मां ज़रूरु पंहिंजे हिकु सियासी जमात सां ताल्लुक़ु रखां थो, माण्हुनि जो चूंडियल नुमाइंदो आहियां, लेकिन उन खां वधीक ख़ुदा जो ख़ौफ़ रखी करे मां अॼु उहा ई डिमांड कयां थो जेतिरो हिते वेठे उन्हनि जे फैमिली मेंबर जी आहे, हिते मीरपुर माथेले घोटकी जे हिकु हिकु फ़र्द जी आहे। मुंहिंजी बि उहा डिमांड आहे त हिन क़ातिलनि खे जल्द में जल्द गिरफ़्तार करे हिकु एग्ज़ाम्पल सेट कई वञे, जीअं कॾहिं बि अहिड़ो को वाक़ियो ॿीहर न थिए।